दोदापुर वेझो प्लॉट जे मालिकियत थई महबूबर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। फायरिंग जे नतीजे में 5 मारिजी विया, 3 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में अब्दुल रशीद, दाइम ऐं ख़बीसो बबर शामिल। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। धुरनि में छिकताण बरक़रार, हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां फायरिंग जारी। पुलिस बि इलाइक़े में दाख़िल थियण खां लवाइण लॻी, वधीक रतो छाण जो ख़दशो। पुलिस चयो आहे त ॿिन्ही धुरनि में प्लॉट जे मालिकियत तकरार हलंदड़ हो। पंजाब असेंबली जी इलेक्शन कमीशन की तारीख़ ॾियण लाइ पीटीआई की दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर। लाहौर हाई कोर्ट 9 ॾींहनि अंदर चूंड कराइण वारी दरख़्वास्त इलेक्शन कमीशन ऐं गवर्नर के पर्सनल सेक्रेटरी ज़रिए नोटिस जारी कया विया। जस्टिस जवाद हसन रिमार्क्स ॾींदे चयो त हीउ मामिलो पीटीआई जो न पर अवामी जमहूरी आहे। ॿुधायो त आइन में किथे लिखियलु आहे त असेंबली टूटण बाद इलेक्शन 9 ॾींहनि में ई थींदी। अदालत दरख़्वास्त ॿुधणी 3 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। आइन सां बग़ावत करण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अदालती कार्रवाई मां मुतमइन आहियूं। सूबाई असेंबलीअ जूं चूंडूं 9 ॾींहनि में ई थींदियूं। इम्पोर्टेड हुकूमत खे भॼण न ॾिनो वेंदो। पीटीआई अख़बार सदम चयो आहे त मुल्क में जारी सूरतहाल ते सभिनी खे ॻणती आहे। FIA इधर आए ना कोई, हम किसी से लड़ने नहीं चाह रहे, ये बहाने ढूंढ रहे हैं। अगर ये हमारी नहीं है तो हम कौमी मुजरिम हैं, हमें नाअहल करार दिया जाए, हमारे खिलाफ इलेक्शन कमीशन में दरखास्त दी जाए। आधे मरले की ये लड़ाई लड़ रहे हैं, वो भी पता नहीं आधा मरला बनता है कि नहीं बनता। आप लड़ लें। ये आसिफ नामी आदमी जो है ये फ्रंट मैन है राना सनाउल्लाह का, और ये मसले पैदा कर रहा है, इस शहर को ब्लॉक करना चाहता है। हम अभी चाहें तो अभी ये शहर ब्लॉक हो सकता है और अभी सारी दुकानें बंद हो सकती हैं। ये लाल हवेली को निशाना बनाना चाहते हैं। जनाब, हम बिस्तर यहाँ लगाएंगे बाहर दरवाजे पे, यहीं सोया करूंगा। फिर हर रोज 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस करूंगा और आपका पोस्टमार्टम करूंगा, और आए आप में हिम्मत आया तो। रावलपिंडी के ज़िले इंतजामिया शेख रशीद जी रहायशगाह लाल हवेली के 2 यूनिट्स समेत 7 मिल्कियतुनि खे सील करे छॾियो। एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी की दरख्वास्त FI ऐं पुलिस की मदद से ज़िले इंतजामिया लाहौर हवेली की यूनिट्स के सील कयो। शेख रशीद लाल हवेली के सील करण वारो कदम लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त कंहिं सां वेहण नथा चाहियूं, पर डिॼण वारा न आहियूं। हुकूमत इंतकामी कार्रवाई करे रही आहे। डॉलर की कीमत के ब्रेक न लगी। इंटरबैंक में डॉलर ₹4.40 महांगो थियण बाद 267 रुपयनि जो थी वियो। इस्लामाबाद से मजाक थी रहियो आहे। जेकॾहिं चीफ कमिश्नर वटि CDA चेयरमैन जी चार्ज हूंदी त बाक़ी कम केरु संभालींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस मियां गुल हसन जा रिमार्क्स। चीफ कमिश्नर के CDA चेयरमैन बणाइण खिलाफ दरख्वास्त ॿुधण लाइ लार्जर बैंच जोड़न की दरख्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रिमार्क्स ॾींदे चयो त मामलो चीफ जस्टिस ॾांहुं मोकिले रहिया आहियूं, उहो ई लार्जर बैंच जोड़ींदो। आम भालसेदाबाद में तेल कंपनी पारां मकामी माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं न ॾियण खिलाफ शहरनि जो एहतियाती मुज़ाहिरो। गेट आरो धरणो। मुज़ाहिरीन चयो त तेल कंपनी मकामी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो हणी रही आहे। मकामी माण्हुनि खे तालीम, सिहत ऐं पीअण जे साफ़ पाणी जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।